पुटराज मां साहब असा सजी हकीकत करे सफा ये कराए हैं तो ये हुदड़ी अरे न अब परे थी भी साहब कने दादा परे थी भी पली तो कने मुके परे साहब कने दादा काथे छड़िया है पुट अज सफा असली दून कुटींदो थाए ये चंपन सा सिंह गडी जंदो थाए ये या गाल है तो भाऊ मां वणा तो मां पुट तू इश्क ने ऊंद जा फायदा तो वठी हां चंगो पुट चंगो एडाड़िया जे मां भी तो को छजो न चजा खदरे दे लानत तो ते फकीर जी तो कातल अचो दादा खुराक मजूर खड़ा है चलो सरदार असाना कम उठे हैं अय असांजी गुरु में एक चालबाज आहे जेको हर वक्त पुलिस क्या कहा तो करे वो चालबाज है असा बेवफा नहीं बहादुर आयूं पर हे शख्स साहिब पकड़ाया असांजे बाल के छापा दोराए को माफी दियो हमके लिए गलती क्या न थी सरदार को माफी दियो सरदार सरदार जी बता रहा है लेकिन माफ कर दीजिए खबर आए तो नाकाम शिकारी जी सजा मौत आए एड़ो मौत जेको हमेशा जिलाए तोखे मौत जी निंड में सुमारे छॾींदो इन कुत्ते जी लाश के में उसराए तो वञो या केड़ी शराफत है सिकंदर थाड़ी लाइन शराफत तुझी चाल चलत तू जो ये घुमण मां महसूस थे तो मां बहादुरी छॾाए वही है जॾहिं पंहिंजा दिल दुखाइन त इंसान मौत सां दोस्ती रखंदो आहे बाबा पर असीं पंहिंजे उसूल ऐं क़ाइदनि जा गुलाम आहियूं मूं करे सोचियो न हिक टके जी छोड़ी थी करे पंहिंजे पुट जो कद झुकाई दे पर हींअर मां नूरा लाइ ॻाल्हाइण आयो आहियां ऐं मूंखे ख़बर हुई तो सुल्तान जो खून एतरो गंदो न तो थी सके खून गंदो हो जाए सुठो हो जाए पर खून तो तुझो ही सरबुर बाबा मुझो खून एतरो गंदो न तो थी सके सिकंदर छा मतलब बाबा मतलब यो तो के नूरा के हासिल करने लायक बहादुरी जो कम करणो पवंदो जो भला बाबा मां पंहिंजे महबूबा के हासिल करण जे लाइ मौत जो दरिया पार कंदुसि तू यो इम्तिहान वठी सघी थो त पोइ गौर सां ॿुध मुंहिंजो पुराणो दुश्मन डिप्टी जंहिंजो पुटु शहज़ाद आहे उहो मुंहिंजे राह जो पत्थर आहे जेकॾहिं तूं न पत्थर खे हटाईंदे त पोइ तूं नूरा ताईं पहुची सघी थो रस्तो तूं नस बाबा मंज़िल ते पहुचण मुंहिंजो कमु आहे सिकंदर
वो इंस्पेक्टर नीलम बाई जे कोठे ते राग ॿुधण लाइ वेंदो आहे। जो भला बाबा दफन कर जा तूने कोठे ते न सिकंदर न उनखे आउं दफन न कराईंदुसि। वो इंस्पेक्टर मूंखे ज़िंदा खपे ऐं ज़िंदा। जो भला बाबा इहो ही शर्त आहे न? ठीक आहे, तूं जेकॾहिं इहो शर्त पूरो कयो त मां सम्झंदुसि त तूं नूरा जे क़ाबिल आहीं। ऐं हा, अगरि जेकॾहिं तोखे साथियुनि जी ज़रूरत पवे त उहे बि वठी वञी सघी थो। सिकंदर एतिरो कमज़ोर न आहे बाबा। सिकंदर खे पंहिंजे बाज़ुनि ते बांवर हिन राइफल ते भरवसो आहे। मां पंहिंजे महबूबा खे हासिल करण जे लाइ मौत सां बि मुक़ाबिलो कंदुसि। तूं वेही इंतज़ार कजांइ बाबा, इंतज़ार कजांइ। सिकंदर, अज मूं तोखे अहिड़े हंधि मोकिलियो आहे जिथां तुंहिंजो वापसि मोटणु नामुमकिन आहे। डिप्टी, जेसि ताईं तुंहिंजे आख़िर में हिकिड़ो बि बच्चो हूंदो तुंहिंजो दुश्मन आहियां। अॼु मज़ो थींदो। भाउ भाउ जो रत पी रहियो आहे ऐं भाउ भाउ खे क़तल कंदो। ऐं ख़बर पए त भाउ भाउ जो रत कीअं थी चढ़ंदो। सरदार वाक़ई चालबाज़ आहियो। ठीकु आहे, तव्हां सिकंदर जे अचण ताईं इंतज़ार कयो। ऐं हा, जेका बि रिपोर्ट मिले उहा मूं ताईं ज़रूर पहुचाइजो। हुकुम सरदार तव्हांजो। ठीकु आहे। पंहिंजो छा ॻाल्हि आहे रईस? अॼु सफ़ा ईअं 30 मार खान लॻो पियो आहे। गुलू या टके जी छोरी दाड़ेल जो वेस पाए मुंहिंजे कमदार खे क़तल कयो आहे। हाँ साईं, त पोइ इहा वरी फूलन देवी कॾहिं खां पैदा थी? या बेलगाम घोड़ी जेकी इंतकाम जी प्यास में रेगिस्तान जो सफ़र करे रही आहे, उनखे इहा ख़बर कान्हे त वारी जी चमक सां परे खां प्यास त मिटाए सघिजे थी, पर शहबाज खान सां दुश्मनी रखणु नामुमकिन आहे। सरकार, उन घोड़ी जा सुंभ जेके आहिनि असली वारी में पहुचण खां अॻु ई दफ़न थी वेंदा ऐं तव्हां पंहिंजो पहचान त ॾियोसि न। गुलू, सरकार, मां इन छोरी सां उहो अशर कंदुसि जीअं शिकारी पंहिंजे शिकार सां कंदो आहे। सरकार, असली तव्हां जी इजाज़त खपे। मूंखे न इएं किथे ईअं नूरा क़ुरान हथ अची वञे त सफ़ाई अलाए छा करे छॾियांसि क़ुरान। तव्हां बसि मूंखे पंहिंजो जेको आहे सो इजाज़त ॾियो न। पंहिंजो नूरा अलाए कॾहिं थींदी मूंखे। नूरी, तो मुझे कमदार के कत्ल करे पंहिंजो मौत मुझे किस्मत में लिखी छॾियो आहे। किस्मत जा फैसला आसमाननि ते थींदा आहिनि। तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ में आहे। शहबाज खान सां दुश्मनी रखणु तोखे ॾाढी महांगी पवंदी। मां उहो करो न कयां जंहिंजे झोलनि में तुंहिंजी ताक़त तबाह थी वेंदी। ज़िंदगी जी परवाह हुनखे हूंदी आहे जंहिंखे जीअण जी तमन्ना हुजे। नूरी, मरण लाइ तयारु थी वञ।